सवाल कयो आहे ताहिर जतोई। उहो त चए त अॼुकल्ह माण्हू पंहिंजी कमीस जे अॻियां नक्श कदम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दर्ज़ी खां लॻाराइनि था ऐं पोइ बाथरूम में वञनि था। जेकॾहिं टोपी ते नक्श कदम मुबारक ठाराइजे थो त उहा लाहे करे ॿाहिरि रखी सघिजे थो, कमीस केॾांहुं करे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नालनि मुबारक जो नक्श दर्ज़ी जे ज़रिए पंहिंजे कपिड़नि ते चिटराइण या लिखाइणु इहो बिल्कुलु नाजाइज़ आहे। छाजे करे जो कपिड़नि ते जेकॾहिं उहो नक्श लॻी वेंदो त पोइ उनखे धोअण जे लाइ ज़मीन ते बि रखिणो पवंदो ऐं उन में गंदगी बि लॻी सघे थी ऐं उनखे बाथरूम में बि पाए वञिणो पवंदो। इन करे इन में घणियूं ख़राफ़ात आहिनि, बेअदबी आहे। इन करे इन्हनि खां बचणु घुरिजे। जीअं फतवा इंडिया जे अंदरि आहे त बिसातुन व मुसल्ला कुतिब अलैहिल मुल्कु लिल्लाहि युकरहु बस्तहु वल क़ुऊदु अलैहि व इस्तेमालुहु। पाण फरमाईंदा त जेकॾहिं बिस्तरे ते या मुसल्ले ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो नालो लिखियलु हुजे, यानी लिखियलु हुजे त इहा अल्लाह जी मिल्कियत आहे, त उन बिस्तरे ऐं उन मुसल्ले खे इस्तेमालु करणु, ज़मीन ते रखणु, उन जे मथां वेहणु ऐं कंहिं बि क़िस्म जो इस्तेमालु करणु इहो मकरूह कयो वियो आहे। अहिड़े नमूने सां हर उहा चीज़ जंहिंजी निस्बत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न हुजे उन जी बि तज़ीम करणु मोमिन जे मथां लाज़िम आहे। इन करे जेकॾहिं नक्श मुबारक दर्ज़ी जे ज़रिए पंहिंजे कपिड़नि ते लॻाराईंदो या टोपी ते लॻाराईंदो त ऐन मुमकिन आहे उहे कपिड़ा नापाक थी वञनि त उनखे धोइणो पवंदो, उन्हनि खे ज़मीन ते रखिणो पवंदो या उनखे बाथरूम ॾे खणी वञिणो पवंदो। इन जे करे इहे सभु सूरतूं बेअदबी जूं आहिनि ऐं इन खां बचणु घुरिजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।